औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांखे मुंहिंजे चैनल में सभिनी खे भलीकार। मूंखे उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, ठीक हूंदा। उहे दोस्त जेके SST जे हवाले सां तैयारी करे रहिया आहिनि पंहिंजे घरनि में, उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त सिंधी जो सिलेबस बि SST में आहे ऐं सिंधी जे हवाले सां ई अॼोकी वीडियो मुंहिंजी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके आहिनि मशहूरु सिंध जा जेके आहिनि अफ़साना निगार आउं तव्हां लाइ खणी आयो आहियां। वीडियो खे एंड ताईं ॾिसिजो, इनशाला हिन में तमामु घणो तव्हांखे फ़ाइदो पहुचंदो। ऐं हीअ वीडियो न सिर्फ़ु पाण बल्कि पंहिंजे दोस्तनि ताईं बि ज़रूरु पहुचाइजो। पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु हिन वीडियो खे शेयर कजो त उहे बि वधि खां वधि हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। अच्छा दोस्तों, उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि, अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, त उन्हनि खे रिक्वेस्ट आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। थैंक यू। हलूं था अॼोकी वीडियो जी तरफ़। कुछ मशहूर लेखकनि जा अफ़साना। सफ़ेद वहशी। हाँ, हिते शेख हयाज़ जा कुछ जेके आहिनि अफ़साना आहिनि जेके आउं तव्हां सां शेयर कंदुसि। सफ़ेद वहशी अफ़सानो आहे, इहो शेख हयाज़ जो आहे। 4 एकड़ ज़मीन, इहो अफ़सानो शेख हयाज़ जो आहे। जे तंद बराबरि तोरियां, इहो बि शेख हयाज़ जो आहे। पुनहल खां पोइ, इहो बि शेख हयाज़ जो अफ़सानो आहे। कुझु मशहूरु अफ़साना आहिनि शेख हयाज़ जा। ही जेके आहिनि तव्हां यादि करे वठो, या त नोटबुक खणी उन ते लिखी वठो, या त हिन वीडियो खे जेको आहे तव्हां स्क्रीनशॉट कढी वठो, त तव्हांखे इहे ज़हन में अची वेंदा। में बि हिन मां को जेको आहे पेपर में अची वञे। हीअ जेके शयूं आउं हींअर वीडियो ठाहियो आहियां उहे तमामु घणियूं इम्पॉर्टेंट आहिनि, त उहे दोस्त जेके SST जे हवाले सां तैयारी करे रहिया आहिनि उहे हिन वीडियोनि खे एंड ताईं ॾिसनि ऐं हिन वीडियो मां कुझु पॉइंटूं जेके आहिनि कढी पंहिंजी नोटबुक में उहे जेके आहिनि लिखी छॾीनि, या त जेको आहे स्क्रीनशॉट कढी वठनि। हलूं था अॻिते। उनखां पोइ जमाल अबड़ो जा हिते 2 मशहूरु अफ़साना आहिनि, हिकिड़ो शाह जोफर, ॿियो बदमाश। हीअ जेके आहिनि जमाल अबड़ो जा 2 मशहूरु अफ़साना जेके मूं तव्हां सां शेयर कया। उनखां पोइ बशीर मोरियानी जा जेके आहिनि मशहूरु अफ़साना चहड़ी, प्रेम, टकरी, ज़िंदगी जो रोग, कासबिन जो कमाल। ई बशीर मोरियानी जा जेके आहिनि मशहूरु जेके आहिनि अफ़साना आहिनि। कहिड़ा वरी आउं तव्हांखे रिपीट कंदुसि। चहड़ी, प्रेम, टकरी, ज़िंदगी जो रोग, कासबिन जो कमाल, ई बशीर मोरियानी जा आहिनि। उन खां पोइ आगा सलीम जा कुझु मशहूरु जेके आहिनि अफ़साना। खिड़ंदड़ खटणहार, रत वतो रूह, रोशनी जो सफ़र, चंड जा तमन्नाई ऐं धरती रोशन आहे। इहे आहिनि आगा सलीम जा जेके आहिनि मशहूरु अफ़साना। वरी आउं हिकु दफ़ा रिपीट कंदुसि। खिड़ंदड़ खटणहार, रत वतो रूह, रोशनी जो सफ़र, चंड जा तमन्नाई, धरती रोशन आहे। इहे आगा सलीम जा मशहूरु अफ़साना आहिनि। हीअ हुई असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? फीडबैक में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, त आउं अहिड़ी वीडियो जेको आहे ॿी बि तव्हां ताईं जेको आहे ठाहे पुॼायां। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखिजो। टेक केयर। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे मक़सदनि में कामयाबु करे।